हींअर शहनशाह शहर मां निकिरूं पिया। अॼु सुबुह जेको आहे असां जोई बेराज खां शहनशाह शहर आयासीं बोट सर्विस के ज़रिए। शहनशाह में सूरत मज़ामत तहरीक जे तरफ़ां ऐं लफ़्ज़ साकिर दोस्त हुआ उन्हनि जे तरफ़ां ऐं ॿिया दोस्त जेके बि उन्हनि जे सहकार सां मेडिकल कैंप लॻाईसीं। उन मुफ़्त मेडिकल कैंप में तक़रीबन 200 खां 250 पेशेंट्स सभु असांजे डॉक्टर्स ट्रीट कया। उन्हनि में जेका मोस्टली बीमारियूं मलेरिया, स्किन डिज़ीज़, डायरिया, इन हवाले सां डिज़ीज़ूं उन में दवाऊं बि असां ॾिनियूंसीं। सुभाणे असांजी जेका आहे वरी जोई बेराज खां शहनशाह जो जेको आसपास आहे हिते असां राशन जी स्कीम ऐं राशन जी जेका आहे सो कैंपेन शुरू कंदासीं। हाणे बुनियादी तौर ते मामिलो इहो आहे त पाकिस्तान हींअर रियासत इहा ॻाल्हि करे रही आहे त बाबा क्लाइमेट चेंज आहे, फितरी आफ़त आहे, इन करे सॼो जेको आहे हीउ मामिलो ॿुधी वियो आहे ऐं इन करे हाणे पाकिस्तान जेको आहे उनखे तव्हां इमदाद ॾियो ऐं असांजो को ॾोह कोन्हे। असां इहा ॻाल्हि मञूं था त बुनियादी तौर ते क्लाइमेट चेंज हिकिड़ी हक़ीक़त आहे। तमामु घणियूं बरसातूं कॾहिं पवनि थियूं, तमामु घणो टेम्परेचर हींअर यूरोप में थियो जंहिंजे सबबु कॾहिं ॾुकर था अचनि, कॾहिं जेको आहे दुनिया में वॾियूं बरसातूं पवनि थियूं। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर पाकिस्तानी जेका रियासत आहे उहा उन वटि का कंहिं बि क़िस्म जी तयारी, कंहिं बि क़िस्म जी प्लैनिंग कोन्हे। छाकाणि जो हीअ जेका रियासत आहे उन 75 साल सिर्फ़ु पंहिंजनि हथियारनि ते, पंहिंजे डिफेंस ते ऐं हितां जे क़ौमुनि जा वसीला ॿाहिरि खपाइण ते, हितां जी क़ौमुनि जी जोग्राफी ॿाहिरि खपाइण ते सर्व कयो आहे। नतीजे में जेकॾहिं थोरो बि क्लाइमेट इशू आहे त उहो हिकिड़े वॾे डिज़ास्टर में तब्दील थी हिकिड़ी वॾी ह्यूमन ट्रेजिडी ऐं ह्यूमनिटेरियन क्राइसिस में तब्दील थियो आहे। इन करे इहो सिर्फ़ु क्लाइमेट इशू न आहे, हीउ बेसिकली स्टेट क्राइसिस आहे। हीउ हिकिड़ो सरकार जो स्टेट जो क्राइसिस आहे। सभ खां अहम शइ आहे। उनखां पोइ जेका मामिलो आहे हीउ सिर्फ़ु क़ौमुनि जी जोग्राफी ऐं क़ौमुनि जा वसीला सेल कोन कंदा आहिनि, पर हीउ डिज़ास्टर बि सेल कंदा आहिनि। हीउ डिज़ास्टर में अञा वधीक कमाईंदा आहिनि। जीअं अफ़गान जंग में हिननि 40 साल कमायो, हींअर वरी जेको आहे सिंध खे ही ॿोड़े करे वरी कमाइण चाहिनि था। 2010-11 में दुनिया हिननि खे चयो त बाबा वॾियूं ॿोॾूं ईंदियूं, क्लाइमेट चेंजिस अचनि थियूं, तव्हां जेको आहे पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर खे, पंहिंजे इरीगेशन सिस्टम खे ठीकु कयो। हिननि जेको आहे 2010-11 जी ॿोॾ खां पोइ न बंधनि खे ठाहियो आहे, न को इरीगेशन सिस्टम ठीकु कयो आहे। ॿेलो जेको आहे उहो मुकमिल तौर ते दरिया जो तबाह आहे। उनखां पोइ जेके अॼु जॾहिं असां वियासीं त शहनशाह खे जंहिं सुपरियो बंदि खां जॾहिं गारा लॻा आहिनि त उहे गारा आहिनि जेके 2010-11 जी बोट में बि लॻल हुआ ऐं उन्हनि 10 सालनि में बि 11 सालनि में बि उन ते को कमु कोन कयो। त हीअ का कुदरती आफ़त कोन्हे, हीअ रियासत जो हिकिड़ो सरकार जो हिकिड़ो बहरान आहे। हाणे जेसिताईं शहनशाह जो जेको सुवालु आहे त शहनशाह जी तालके जी आबादी 5-6 लख आहे, जंहिंमां 70 खां 75% माण्हू त लॾे विया आहिनि। यानी तव्हां सिर्फ़ु शहनशाह तालके मां 3 खां 4.5 लख माण्हू, 3 खां 4 लख माण्हू जेके आहिनि उहे नकल मकानी करे कैंपुनि में वञी रहनि पिया। उन्हनि सां जेका हालत आहे उन्हनि लाइ बि असां जदोजहद कयूं पिया, तव्हां सभिनी खे अॻियां रखंदा आहियूं। पर अॼु जेका पोयां जेका आबादी आहे, जेका आबादी फाथल आहे, जेका आबादी हिकिड़े जीअं चइजे न त हिकिड़ो डिज़ास्टर अचे ऐं पोयां हिकिड़ी आबादी फाथल आहे, उहा आबादी जेका आहे उहा कीअं सर्वाइव करे थी हिते न उन्हनि जे वटि मेडिकल जूं सहूलियतूं आहिनि, न उन्हनि वटि खुराक आहे, न उन्हनि वटि रेस्क्यू आहे। उहे 25 ॼणा हिकिड़ी बोट ते चढ़ी जोई बेराज वञनि था, उतां खां शइ वठी अचनि था, वरी हिते मच्छरनि में, बलाउनि में, बीमारियुनि में हिते अची जेको आहे सो रहनि था। हाणे तव्हां होॾां हालति ॾिसो, थोरो ॾेखारियो माण्हू जेके आहिनि उहे कीअं जेको आहे सो ज़िंदगी जेको आहे सो बसर कनि था। ऐं हीअ आहे असांजी जेका आहे पाकिस्तान जी जेका आहे उहा बुनियादी तौर ते पाकिस्तान तव्हां जेको हुन मां पाकिस्तानी रियासत जो जेको आहे उहो चहिरो जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। त इहा जेको क्राइसिस आहे उनखां पोइ तव्हां ॾिसो त हिन शहनशाह में अॼु असांखे ख़बर पई त 6 बजे खां पोइ चोरियूं हिते हलनि थियूं। हिते तमामु घणो माण्हू पंहिंजे दिफ़ा में जेको जंग जो हूंदो आहे त जंग में माण्हू सर्वाइव करणु हिकिड़ो सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जी जेका सूरत हाल आहे उहा आहे। हीअ जेका
उर्दू मीडिया ते हले पियो वेठो त बाबा ही पाकिस्तानी जेका इदारा आहिनि, ही नेवी आहे, उहा माण्हुनि खे रेस्क्यू पई करे, माण्हुनि खे राशन पई ॾे। सिर्फ़ु जोई बैराज ऐं जोई बैराज जे इर्द गिर्द उतां बोटूं फेराए करे, हिकिड़ो को पोड़ो हथु करे, हिकिड़ी का पोड़ी हथु करे, हिकिड़ो को अमरा हथु करे, उते फोटू कढाए करे ही हिननि जो हिकिड़ो रेस्क्यू इहो आहे। ही समुंड में जेको आहे हिननि जी ट्रेनिंग थियल आहे ऐं ही 5, 7, 8, 10 फुट किथे 15 फुट पाणी आहे, उते कोन था घिड़नि। हींअर ताईं ही कैंसर शहर में हिकिड़ी बि मेडिकल कैंप कोन लॻी आहे। अॼु असांखे ख़बर पई त MS जेको आहे कैंसर जे उन 2 बॉक्स रखी करे कल्ह हिकिड़ी मेडिकल कैंप आई आहे। यानी न हिते नेवी जी कैंप लॻी आहे, न हिते सरकार जी कैंप लॻी आहे, न हिते जेको आहे सिंध गवर्नमेंट जी का आई आहे, न हिते का ईदी का JDC केर बि कोन आयो आहे। यानी तव्हां सिर्फ़ु जोई बैराज ते हू जेके असांजा होलिका हाउस आहिनि, उहे असांजा होलिका हाउस आहिनि, केरु ॻाल्हाईंदो कोन्हे। उहे बि सिर्फ़ु जोई बैराज ते जेके वॾा जवान आहिनि, जेके निशान हैदर मिलियल आहिनि, उहे जोई बैराज ते। असां जेके अनट्रेंड माण्हू आहियूं, उहे बि कैंसर जेको आहे सो पहुची करे हिते माण्हुनि खे जेको आहे उहो रिलीफ जेको आहे ॾियण जी कोशिशि जेको आहे कयूं पिया। उनखां पोइ वरी आख़िरी ॻाल्हि जेका मां चवंदुसि त जेका सिंध जी क़ौम परस्त या तरक़ी पसंद क़यादत आहे, माण्हू आहिनि, तंज़ीमूं आहिनि, ह्यूमैनिटेरियन, उहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे अर्बन सेंटर्स खां निकिरी अहिड़नि इलाइक़नि में अचनि त अहिड़नि इलाइक़नि जी बि ख़बर जेका आहे उहा तव्हांजे फेसबुक ते, तव्हांजी सोशल मीडिया ते, तव्हांजी मीडिया ते ख़बर पवे। सिर्फ़ु माण्हू कासमाबाद में कोन पिया रहनि, सिर्फ़ु माण्हू जेके आहिनि उहे कासमाबाद ऐं जामशोरो ऐं कोटड़ी में अची आबाद कोन थिया आहिनि। असुल जेका रिलीफ जी ज़रूरत आहे, उहा रिलीफ जी ज़रूरत उन्हनि खे बि आहे, उन्हनि जी मालिकी करण जी ज़रूरत आहे, जेका असां सभु दोस्त कनि पिया। पर उनखां वधीक कमु इहो आहे त अहिड़नि एरियाज़ में अची करे हिते जेको आहे माण्हुनि खे रिलीफ जी ज़रूरत आहे। ऐं मां कोरियत मज़ामत जी सॼी टीम खे ॾस ॾियां थो, जेका इहा मुस्तक़िल जदोजहद करे पई। असां मुख़्तलिफ़ ज़िलनि खे कवर कयूं पिया ऐं सिर्फ़ु पंहिंजे फंड ते, पंहिंजे कारकुननि जे चंदे ते, पंहिंजे हमदर्दनि जे चंदे ते इहो सॼो जेको आहे कैंपेनिंग कयूं पिया। तव्हां सभिनी जी महिरबानी। GSN ये पूरे तव्हां